अॼु पाण सिंध जे इन किरदार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिं सिंध में हिकु बाग़ी नस्ल पैदा कयो, जंहिं मज़हबी मतभेद कटरपणे पीर परस्ती ऐं क़ब्र परस्ती समेत मिड़नी फ़रसूदा रस्मुनि ऐं रवाजनि ख़िलाफ़ कलम ज़रिए जंग जोटी। सिंध जे माण्हुनि मंझि क़ौम परस्ती, वतन दोस्ती ऐं तरक़ीपसंद फ़िक्र जो फैलाउ कयो। इहो किरदारु डॉक्टर नजम अब्बासी आहे, जंहिं सिंध जे हिकु नंढड़े शहर खानवाण में 18 अक्टूबर 1927 ते जनमु वरितो। डॉक्टर नजम अब्बासी पंहिंजी शख़्सियत में हिकु आम सादो सूदो माण्हू हो ऐं हुन जी कहाणियुनि ऐं नावलनि जा मौज़ू बि आम माण्हूअ जे ज़िंदगीअ मुतलिक़ हुआ। डॉक्टर नजम अब्बासी इंतिहाई नाज़ुक ऐं हिसास मसइलनि ते कलम खयो। हिन मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारी। हू बुनियादी तौरु क़ौमपरस्त ख़्यालनि जो हुयो, पर खेसि इंसान ज़ात जे हक़ीक़ी आज़ादी ऐं ख़ुशहाली सोशलिस्ट नज़रिए में नज़र ईंदी हुई। पंहिंजे नज़रिए जी प्रचार लाइ हिन कहाणी, नाविल ऐं कुझु ॿियनि सनफ़ुनि जो सहारो वरितो। तर्जुमा बि अहिड़ियुनि लिखिड़ियुनि जा कयईं जिन में सदस्य नज़रे या सोच जी तर्जमानी थे कई। सिंध जो शायदि ई को अदीब या लेखक अहिड़ी बेबाकी या दिलेरी सां पंहिंजे पढ़ंदड़नि सां मुखातिब थियो हुजे जंहिं नमूने डॉक्टर नजम अब्बासी थियो। हिन जो नंढे हूंदे खां ई इल्मु लिखण पढ़ण सां चाह पैदा थियो। इहो ई सबबु हो त ॿाराणी उमिरि में किताब सां गॾु कलम बि संभाले वरितो हुअईं। हिन विरांगे खां पंहिंजे ॻोठ में मुस्लिम नेशनल गार्ड जो बुनियादु बि विधो, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त खेसि इन्हनि ॾींहंनि खां ई सियासत में दिलचस्पी पैदा थी चुकी हुई। डॉक्टर नजम अब्बासी जी पहिरीं कहाणी हिमत ऐं कोशिश मेहरान रिसाले में 1944 में उन वक़्तु छपी जॾहिं संदसि उमिरि 17 सालनि जी मस हुई। मेहरान रिसाले जे उन वक़्त जे एडिटर लालचंद अमरॾिने खेसि लिखण तरफ़ माइल कयो। पेशे जे लिहाज़ खां त पाण डॉक्टर हुयो, पर पंहिंजी आज़ाद तबियत जे करे सरकारी नौकरीअ खे 8-9 साल जे अरसे दौरान ई अलविदा करे हैदराबाद में मुस्तक़िल तौरु पंहिंजी ज़ाती क्लिनिक खोले वेही रहियो। नजम अब्बासी नौकरीअ जे शुरू वारनि सालनि दौरान सिंध जे अक्सर शहरनि में रहियो ऐं उन समूरे अरसे में सिंध जी सियासी, मुआशी ऐं समाजी हालतुनि जो गहराई सां जाइज़ो वठंदो रहियो। हू इन नतीजे पहुतो त हिन वक़्तु धरतीअ ते सोशलिज़म ई अहिड़ो निज़ाम आहे जंहिंसां हर क़िस्म जे इस्तिहसाल जो ख़ात्मो आणे सघिजे थो। तंहिं बैदि समूरी हयाती सोशलिस्ट समाज जे क़याम लाइ जदोजहद कंदो रहियो ऐं पंहिंजी पूरी हयाती सिंधी क़ौम ऐं इंसान ज़ात जे ज़हनी ऐं जिस्मानी ग़ुलामीअ जे ख़ात्मे लाइ वक़ुफ़ करे छॾिया। डॉक्टर नजम अब्बासी जे हर किताब में सिंध जे दर्दनि जी अक्कासी थियल आहे। डॉक्टर नजम अब्बासीअ खे आम माण्हुनि जे तकलीफ़ुनि ऐं आंजनि जी पूरी ॼाण खां सवाइ समाज लाइ नासूर बणिजी वियल कुझु रीतुनि ऐं रस्मुनि जो बहितर इदराक हो। तंहिं करे ई पंहिंजे कहाणियुनि में अहिड़नि वहमनि, विसविसनि ऐं मन घड़त ख़्यालनि बाबति भरपूर लिखंदो ऐं निधींदो रहियो। जामी चांडियो नजम अब्बासी बाबति लिखे थो त सिंध सां इश्क़ जूं दावाऊं त बेहद आम आहिनि। सिंध सां इश्क़ जूं दावाऊं त बेहद आम आहिनि, पर जेकॾहिं कंहिं शख़्स खे मूं सचपच सिंध जे इश्क़ में ॿुॾल ॾिठो त इहो डॉक्टर नजम अब्बासी हो। डॉक्टर नजम अब्बासी समूरी हयाती बेडको ऐं बेबाक थी गुज़ारी ऐं जेकी सोचियो सो ई ॻाल्हायो ऐं जेकी सम्झो सो ई लिखियो। न कंहिंखां ख़ौफ़ खाधाई, न ई कंहिंखां ॾिनो। नजम अब्बासी तमामु घणो ऐं मयारी लिखियो। पाण कुझु नावल बि लिखिया ऐं तर्जुमो कया जिन जा मौज़ूअ समाजी हक़ीक़त निगारीअ जो चिटो अक्स आहिनि, जंहिंमें संदसि नाविल तलाश खे वधीक अहमियत हासिलु आहे।
जेको हिकु वॾेरे जे कोट में क़ैद छोकिरीअ जे चौधारी फिरे थो। तंहिंखां अलावा पाबंदियूं ऐं प्यार पिणु अहम नावेल आहिनि। इन खां सवाइ पाण तसौफ़ जे मौज़ूअ ते पिणु मज़मूननि जो हिकु किताबु तसौफ़ जी चीर फाड़ में लिखियो आहे। डॉक्टर नजम अब्बासी लिखण ऐं पढ़ण सां सॼी उमिरि नातो निभायो ऐं ज़िंदगीअ जी तंद टुटण ताईं पंहिंजे इनक़लाबी सोशलिस्ट उसूलनि सां जुड़ियो रहियो। सिंध जे अक्सर अदीबनि ॼण पंहिंजे नज़रे तां रतीअ बराबरि बि पोइते न हटियो ऐं समूरी हयाती अक़लियत पसंदीअ सां सलाड़ियल रहियो। खेसि कंहिं बि अक़ीदे में तिर जेतिरो बि वेसाउ न हुयो। हू आख़िरी वक़्त ताईं अमुन, भाईचारे ऐं इंसानी बराबरीअ वारनि आला आदर्शनि जी पोइवारी ऐं प्रचार कंदो रहियो। सिंधी अदब में तरक़ीपसंद लाड़े खे मुतारफ़ कराइण में संदसि नुमायान किरदारु रहियो। संदसि किताब सोचूं हिकु सचार जूं जे महाग में नामियार अदीब खाकी जो इहो लिखियो आहे त डॉक्टर नजम अब्बासी सिंधी अदब में सिंध जे माण्हुनि लाइ उहो किरदारु अदा कयो जेको रूसी अदब में रूसियुनि लाइ गोरकी, टालस्टाय, ख़्रुश्चेव ऐं दोस्तोयेव्स्की अदा कयो। हमसफ़र गाॾी पंहिंजे मक़ाले में डॉक्टर नजम अब्बासी लाइ लिखियो आहे त साईं GM सैद लाइ नजम अब्बासी जी राय हुई त साईं GM सैद अमली सियासत में कॾहिं बि अवाम दोस्त न रहियो आहे। हुन तमामु घणनि मौक़नि ते अवाम दुश्मनी वारो किरदारु पिणु अदा कयो आहे ऐं पंहिंजी जागीरदाराना अन्ना खे तस्कीन ॾिनी आहे। ईअं डॉक्टर नजम अब्बासी ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे बि अवाम दुश्मन सम्झंदो हो। हुन जे ख़्याल में भुट्टो बि अवाम दुश्मन हुयो। हिन रुॻो लिफ़ाज़ी तौरु सोशलिज़म जो नारो हुयो, बाक़ी हू पाण बि सोशलिस्ट न हुयो। डॉक्टर नजम अब्बासी 3 खां 4 ॾहाकनि ताईं नौजवान नसुल जी ज़हनी आबियारी कई, वतन परस्ती जहिड़ी सोच खे अॻिते वधायो, फ़रसूदा रस्मुनि, वहमनि, विसवसनि ऐं जागीरदारनि समाज ऐं पीरी मुरीदी ख़िलाफ़ मोहम्मद उस्मान जी पलाई जियां कलमी जंग कई। पंहिंजे कहाणियुनि में हर फ़रसूदा रवायत, रस्म रवाज, ग़लति अक़ीदनि, एतिक़ादनि ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो बुलंद कयो। डॉक्टर नजम अब्बासी बाबति जामी चाडियो जी राय आहे त मज़हबनि, अक़ीदा परस्ती, जागीरदारी ऐं रूहानियत बाबति नजम अब्बासी जा वीचार तमामु साइंसी, अक़लियत पसंद ऐं चिटा हुआ। जेकॾहिं संदसि हर कहाणीअ जो अभ्यास कजे त उन में समाज जी बहितरी, सियासी सभा जी शऊर, इल्मी अदबी उपतार संदसि मौज़ू रहियो आहे। अहिड़ो को बि मौज़ू न आहे जंहिं ते हिन मुसवरीअ वारे अक्स न चिटियो हुजे। डॉक्टर जा लॻभॻि 30 खनि किताब शाया थियल आहिनि। हिन जे बहितरीन अदबी तख़लीक़ुनि में तूफ़ान जी तमन्ना, पथर ते लीको, ॻाढ़ो लालटीन, जेकी मुंहिंजे मन में आहे, नाचणी, एॾो सूर सही, मूं पिणु ॻायो हो, ॾिठुमि अणॾिठल, रिश्ता नाता, अकेला नाहियूं, सूरज हूंदी मुरझायल, ललकार, पहाड़नि में पुकार, प्यार कहाणी, बुलंदियूं, प्रोफेसर, दारू हिन दीवाने जो, कहाणियुनि जो काफ़िलो, गांधी, तसौफ़ जी चीरफाड़, तलाश, मास्तरियाणी, दोखो, मथे सिंध सुकार, ज़िलज़िलो, लेनिन जी इनक़लाबी कहाणी, जबल मथे बाहिड़ी, मुंहिंजूं बहितरीन कहाणियूं, पहाड़ में वेठा आहियूं, ऊचा घाट पहाड़नि जा शामिल आहिनि। नजम अब्बासी ज़िंदगीअ जे आख़िरी कुझु साल सख़्तु बीमारीअ में गुज़ारिया। अधरंग जहिड़े मूज़ी मर्ज़ खे हलण चलण खां हलाक करे छॾियो। 1990 में हैदराबाद में थियल लिसानी फ़सादनि दौरान दहशतगर्दनि संदसि घर ते हमिलो कयो
ऐं घर जे सामान खे बेदर्दी सां लुटियो। संदसि लाइब्रेरी जेका खे साह जी अज़ीज़ी उनखे बाहि ॾेई बर्बादु करे छॾियो, जंहिंजो खे सॼी ज़िंदगी सख़्तु सदमो रहियो। पाण सॼी हयाती समाजी बराबरी ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ कयई ऐं पंहिंजे उसूलनि ते सौदेबाज़ी न कयई। ही महान अदीब 25 अक्टूबर 1995 ते असां खां विछड़ी वियो। खेसि पंहिंजे अबाणे ॻोठ खानवान ज़िले नौशहरो फ़िरोज़ में मिटी मां हवाले कयो। महिरबानी।